स्टेटस को मां मुराद इहा आहे त उहो कारोबार रिवाजी जेको आहे समाजी मुआशी सियासी सकाफ़ती उहो वहिंवार छा आहे ऐं अदब सां उन्हनि जो तालुक़ु कहिड़ो आहे। त जमूदारी माना बीहंदी कोन स्टेटस को जी। सो पंहिंजे करे इहो नओं को सुवाल इन मां पैदा थिए। जमूदारी सुवाल खे त एड्रेस कबो ई कबो। इहो असां वटि घणी डिबेट हूंदी आहे जमूदा उनखे त हाणे एड्रेस कबो ई बाद में ई सही। पर जेको तव्हांजो मौज़ू आहे स्टेटस को ऐं लिटरेचर उनखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे। त स्टेटस को असां चऊं छा के था। ख़ुदि अदब जी माना बि बदिली आहे, स्टेटस को जी माना बि बदिली हूंदी। थैंक यू। जेको बि रिवाजी कारोबार आहे उहो केरु थो, कहिड़ी ताक़त आहे जेका उनखे ईअं रहणु ॾिए थी। रिवाजी कारोबार खे गैर रिवाजी बणजणु नथी ॾिए, स्टेटस को खे बदिलाए नथी ऐं उनखे जीअं जो तीअं रहणु ॾिए थी, हलंदीअ खे हलाए थी। उहा कहिड़ी ताक़त आहे? त जवाबु मूंखे त इहो सम्झ में थो अचे त उहा रियासत आहे। रियासत स्टेटस को खे मेंटेन थी करे, रियासत ई समाजी मुआशी सकाफ़ती सियासी इदारनि ते पंहिंजी हिकठी क़ाइमु करे थी ऐं उन्हनि खे जीअं जो तीअं रहणु थी ॾिए। पोइ थो सुवाल पैदा थिए त पोइ अदब जो उन सां तालुक़ु कीअं आहे, कहिड़ो आहे, ऐं फ़न जो उन सां तालुक़ु कहिड़ो आहे। लाज़मी तौर ते रियासत पंहिंजी हिकहठी जेका क़ाइमु थी करे उहा बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां क़ाइमु थी करे ऐं हिकिड़ो राज़ीनामो वठे थी आवाम खां जंहिंखे ग्रामची कंसेंट ॾींदो, ऐं उहो बि मुख़्तलिफ़ उन जा तौर तरीक़ा आहिनि जंहिंमें उहा फ़िक्री तौर ते रूहानी तौर ते हुकुमरानी कंदड़ हूंदी आहे असां ते। माना अदब ऐं फ़न हिकिड़ो ज़रियो आहे रियासत वटि असांखे ग़ुलाम ऐं महकूम करण जो। ऐं थुले लेखे ॻाल्हि कजे त अदब ऐं फ़न आम जी आज़ादी जो ज़रियो बि आहे। जेको ग़ुलामी जो तौर तरीक़ो आहे, जंहिं तरीक़े सां माण्हुनि जी फ़िक्री रूहानी ज़िंदगी खे पाबंदि कयो थो वञे, उहे ई घट घेड़ आहिनि। बिल्कुलु ईअं जी सियासत जे ज़रिए समाज ते रियासत पंहिंजी हिकठी क़ाइमु थी करे, पर तव्हां उन खां जेका आज़ादी हासिलु कंदव, जेका मज़ाहिमत कंदव, उहा बि सियासत ज़रिए करे सघंदो। सो अदब मज़ाहिमत जो, आज़ादी जो, पाण सुञाण जो मोर्चो थी सघे थो ऐं थींदो आयो आहे। ऐं इहो हिकिड़ो ॿियो सुवाल आहे त उनजी आलमी तौर ते कहिड़ियूं सूरतूं आहिनि। मूंखे थुले लेखे जेकॾहिं पहिरें सुवाल ताईं महदूद थिजे त रिश्तो ईअं सम्झ में अचे थो। कॉमेड बख्शल जेका ॻाल्हि कई आहे अदब जी जेका वसफ़ ऐं जमूद जे हवाले सां थोरो कयो आहे। अदब जेको हिकिड़े तज़ादनि ते जेको आहे तशरी करे थो, उन ते वज़ाहत करे थो, उन ते ॻाल्हाए थो, उन ते बहस थिए थो। आउं चाहींदुसि ज़ुबैर तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हांजी नज़र में अदब आहे छा? छा अदब स्टेटस को खे टोड़े सघे थो? महिरबानी साईं। मुंहिंजे ख़्याल में त स्टेटस को खे टोड़ो ई अदब थो। ऐं मां बख्शल जी ॻाल्हि खे सेकेंड कंदे उन में एड कंदुसि त जहिड़ी तरह सां रियासत खे ज़िम्मेदार करार ॾिनो वञे थो त उहा स्टेटस को क़ाइमु करे थी, जोड़े थी, उनजा पंहिंजा हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। अहिड़ी तरह सां स्टेटस को खे जोड़ण ऐं स्टेटस को खे टोड़ण जे लाइ जेके ॿियूं जेके शयूं आहिनि उन में ट्रेंड्स आहिनि, कुझु अदबी धाराऊं बि आहिनि, अदबी नज़रिया बि आहिनि, जेके हिकिड़े जमूद खे बिल्कुलु सही चयो हुनखे त हिन जो सही जेको तर्जुमो हींअर दोस्तो थी विया, उहो जमूद कोन थो थिए, उहो उन सां रिलेटेड खणी उनजी फैमिली वर्ड्स मां वोकेबलरी में चई सघिजे थो। पर उन में जेको ट्रेंड्स जेके हुया, मिसाल तौर ते अॼु खां 20 साल 30 साल अॻु में जेके अदब में जेके मौज़ू हुआ हाणे उहे न रहिया आहिनि, त मतिलबु इहो कोन्हे त उहो उन वक़्त जो जमूद हो जेको हाणे टुटी वियो आहे। या हींअर जेके मौज़ू आहिनि उहे हाणे जमूद बणिजी चुका आहिनि। हर वक़्त जा पंहिंजा तक़ाज़ा आहिनि। जीअं हर फील्ड पंहिंजा डायनामिक्स चेंज करे थी, ईअं अदब बि पंहिंजा डायनामिक्स चेंज करे थो। जंहिं दौर में हिकिड़ो दौर हुयो, हींअर जेके हिते वेठा आहिनि उन सभिनी उन दौर जा गवाह आहिनि त शेर अलाए केतिरा शाइर अदीब हुआ, तक़रीबन सभु जेल ॾिसी चुका हुआ ऐं किताबनि ते बेन हूंदा हुआ ऐं सिंधड़ी तुंहिंजो नां खयो ॼण कारी हर ते पेर कयो पियो ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके शेर लिखियो वियो त मुंशी इब्राहिम खां वठी नियाज़ हमायूं खां वठी शेख अयाज़ ताईं, फैज़ ताईं, इहे सभु माण्हू
लिखण जे रूह में जेल में वेंदा हुआ ऐं हाणे अहिड़ी का शइ लिखिजे ई कोन थी या लिखिजे थी त उहा रियासत खे हज़म थी थिए उन ते परवाह ई कोन्हे भली छा बि लिखो असांखे परवाह ई कोन्हे सो जमूद जी जेका हिकिड़ी माहियत आहे उहा इहा आहे त असांखे सम्झ में ईंदो अचे जमूद आहे बेसिकली उहा तब्दीली आहे हिकिड़ी उहा रिक्वायरमेंट आहे हिकिड़े वक़्त जी रिक्वायरमेंट आहे हाणे जेको जनरेशन आहे असां 90s वारे 80s वारे दौर में जॾहिं फेसबुक कोन हो जॾहिं यूट्यूब कोन हो जॾहिं हथ हथ में मोबाइल कोन हुई उन वक़्त में मौज़ू ॿिया हुआ उन वक़्त में मसइला ॿिया हुआ उन वक़्त में न्यू जनरेशन जी तक़ाज़ाऊं बि हुयूं हाणे असां जेकॾहिं उहे ई चयूं त भई हाणे असां उहे ई शयूं लिखूं त इहो पॉसिबल कोन्हे एक्सपेक्ट इहो कयूं राइटर मां त इहा जेल में छो नथो पवे ऐं उन दौर जा जेके माण्हू हूंदा हुआ उहे फ़ख़ुरु सां ॿुधाईंदा हुआ त मां मुंहिंजे एतिरनि किताबनि ते बैन आहे मां एतिरा साल जेल काटे आयो आहियां इन माना इहा थोरी आहे जेको जेल न काटे आयो आहे त उहो राइटर क्रिएटिव न आहे सो हाणे जेको डायनामिक्स आहिनि उहे चेंज थिया आहिनि ट्रेंड्स खे ज़हन में रखणु खपे त हाणे अदब जा ट्रेंड्स चेंज थिया आहिनि लिटरेचर जा क्रिएटिव राइटिंग जा ऐं फिक्शन जा उहे ट्रेंड्स चेंज थिया आहिनि उहे ट्रेंड्स तव्हां केतिरा बि रोकणु चाहियो रियासत रोकणु चाहे उहो नथी रोके सघे न ई की उनखे माण्हू रोके सघनि था हा बाक़ी इहा ॻाल्हि आहे त माण्हू जेके राइटर्स आहिनि उन्हनि जा पंहिंजा जेके लिखण जा जेके प्रायोरिटीज़ चेंज थी वियूं आहिनि कमर्शलाइज़ेशन वधी वई आहे ऐं पब्लिकेशन जेका आहे पब्लिशर जा पंहिंजा हिकिड़ा इंट्रस्ट ॿिया आहिनि कमर्शियल इंट्रस्ट ॿिया आहिनि सो ट्रेंड्स ॾाढा मुख़्तलिफ़ थी विया आहिनि तब्दील थी विया आहिनि सो जमूद खे ईअं खणी चइजे त टुटो बि आहे ऐं तब्दील थियो आहे कामेड बख्शल जा ॿ ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि जेको हिन सॼे पंहिंजे मौज़ू जो अहातो कनि था सभिनी दोस्तनि खे पढ़णु घुरिजनि थकियाई थरथेल जेको माज़ी जूं जेके इनकलाबी बग़ावतूं आहिनि या जेके इनकलाबी जेका तारीख़ आहे या सो उन ते किताबु ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ॿियो तब्दीली जो फ़लसफ़ो उहो बि फ़लसफ़े जे कैटेगरियुनि ते आहे ऐं सम्झां थो त इहो अॼोको मौज़ू बि इन सां ॾाढो मनसूब आहे सो कामेड तव्हां छा था सम्झो त अदब में सियासत जो इज़हार करे सघिजे थो या सवली सिंधी में या सवलनि लफ़्ज़नि में ईअं चवंदुसि त अदब जे ज़रिए सियासी नज़रिए जी प्रोपगेंडा मुमकिन आहे या इहो मफ़रूज़ो आहे हिकु ॾिसो जॾहिं असां कंहिं बि समाजी शोबे जे लाइ ॻाल्हि था कयूं त उनखे रियासत इस्तेमालु करे माण्हुनि खे फ़िक्री ऐं रुहानी तौर ते ग़ुलाम बि बणाए थी कंज़्यूमर सोसाइटी जा क़दुरु बि ॼणे थी वरी ॻाल्हि इहा था कयूं त उन साॻिए शोबे जे ज़रिए आज़ादी बि मुमकिन आहे त आज़ादी तव्हांखे इन्हनि समूरनि पासनि में न सिर्फ़ु तव्हांजी मुआशी समाजी बुनियादनि में पर फ़िक्री ऐं रुहानी बुनियादनि ते बि तव्हांखे घुरबल हूंदी आहे सो अदब जो हिकिड़ो वॾो रोल त आहे आहे लिबरेटिंग हिकिड़ो वॾो उनजो फ़न जो मजमूई तौर ते ऐं अदब जो बि ऐं इहा ॻाल्हि एलियान बेदू बि करे थो त हू जॾहिं चवे थो त हिकिड़ो फ्रेंच फ़ैलसोफ़ा जेको चवे थो त सच समाज में ठहियलु किथे बि हूंदो कोन्हे सच ठहंदो आहे ऐं उहे 4 वॾा शोबा आहिनि समाज जा जंहिंमें सच ठहंदो आहे उहो हू चवे थो साइंस आहे सियासत आहे हाणे इहे 2 उहे शोबा आहिनि जेके इंसान जे अकुल उनजी रीज़निंग फैकल्टी सां तालुक़ु था रखनि ऐं 2 वरी ॿिया शोबा आहिनि हिकिड़ो फ़न ऐं ॿियो इश्क़ जेके इंसाननि जे अहसासनि सां तालुक़ु रखनि था त इहे उहे 4 शोबा आहिनि जिन जे नतीजे में सच न हर दौर जो नओं सच हिकिड़े इवेंट जे ज़रिए जंहिंखे फेथफुल सब्जेक्ट मिलंदा आहिनि उन में ठहंदो आहे सो इन लिहाज़ खां बि ॾिसूं था त इन जो रिश्तो त आहे ई आहे पर फ़न खे सियासत ताईं या सियासत खे फ़न ताईं रिड्यूस करण वारो जेको या ओसि ताईं किराए ॾिसण वारो जेको रवैयो आहे त जेको फ़न सियासी कोन्हे सो फ़न कोन्हे या जंहिं सियासत में फ़न कोन्हे सा सियासत कोन्हे इहो ग़लति थींदो रिश्तो त ॿिन्ही में आहे पर ॿिन्ही जा दायरा अलॻि अलॻि ई आहिनि हिकिड़े जो वास्तो इंसान जे सम्झ अकुल दलील मंतक सां आहे ॿिए जो वास्तो इंसाननि जे अहसासनि जी तरबियत करणु आहे ऐं उनखे बहितर खां बहितर करणु आहे सो इहो रिश्तो इन लिहाज़ खां बाक़ी असां वटि हिकिड़े दौर में इहो बहस हूंदो इहो चयो वेंदो हो त बाबा अदब बराए ज़िंदगी अदब बराए अदब वारो बहस हो उन में इहो सुवालु ईंदो त सियासत जो अदब सां तालुक़ु उन में अदब बराए ज़िंदगी जा माण्हू सियासत खे खणी ईंदा हुआ अदब वारा चवंदा त न ऑट फॉर ऑट सेक हुजणु घुरिजे उन में पोइ अयाज़ बि हिकिड़ा लफ़्ज़ इस्तिलाह इस्तेमालु कया त नारेबाज़ अदब थींदो आहे हिकिड़ो ऐं ताज़ो शफ़क़त क़ादरी ॾाढो हिकिड़ी टाक ॾाढी उनजी सुठी आहे को 1.5 2 कलाक ॻाल्हायो अथसि अदब ऐं मार्क्सिज़म ते उहा ऑनलाइन बि मौजूदु आहे उहा बि दोस्तनि खे ॿुधणु पढ़णु घुरिजे सो उन में हिकिड़ो भलो मिसाल थो ॾिए त ताज़ो जेके स्टूडेंट सॉलिडेरिटी मार्च थिया पूरे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ शहरनि में को 53 शहरनि में थिया
इन में जहिड़े नमूने सां अयाज़ जूं नज़मूं माण्हुनि शागिर्दनि नारा बणाए छॾियूं, ॻाए इनकलाब ॻाए या छा लाइ तकींदो कंदीअ तां, हाणे इहो उन नारा करे छॾिया, त पोइ छा चऊं त अयाज़ जी इहा शाइरी नारेबाज़ अदब हुई। दौर जी ज़रूरतूं थियनि थियूं, महकूमी ऐं ग़ुलामी हिकिड़े दौर जी, उहा वापसि तव्हांखे माज़ी ॾांहुं बि ॾेखारण ते पाण माज़ी ॾांहुं उत्साह वठण ते मजबूर करे थी, मुस्तक़बिल ॾांहुं बि हिकु नई नज़र जी तक़ाज़ा करे थी, सो तव्हां उहे सभु शयूं खणी ईंदव। ऐं इहा लाइन बि माना हिकिड़ी जेकी कंहिं दौर जी इहा ग़लति निकितल आहे, अदब आहे अदब आहे अदब आहे ज़िंदगी वारी, छो जो तव्हांजो सुवालु उन सां ई जुड़े थो। हिकिड़ो उन में ई उन ॻाल्हि ॿोल में ई शफ़क़त हिकिड़ी ॻाल्हि थो करे त प्लेखानो जो हिकिड़ो किताबु हो शायदि लिटरेचर ऐं सोशल इंस्टीट्यूशन्स अथसि, जंहिंमें उहो ॻाल्हि थो करे त ख़ुदि अदब बराए अदब जी ॻाल्हि कंदड़ धुरियूं बि अमली तौर ते अदब बराए ज़िंदगी जूं क़ाइल हूंदियूं आहिनि फ़िक्र जूं। मिसाल जे तौर ते रियासत जॾहिं चवे थी सहाफ़ियुनि खे मस्बत रिपोर्टिंग कयो, त हू छा थी चए? शफ़क़त पाणी मिसाल थो ॾिए त बाबा ज़िया खे बानू कुत्सिया जो राजा गिद्ध वणंदो या मिंटो वणंदो? त ख़ुदि रियासत ऐं सिस्टम बि चाहींदो आहे त समाज ते असरनि खे हू बि ज़हन में रखे थो। तारिक अली पंहिंजी किताब में हिकिड़ो ख़त ॾेखारे थो जेको पंजाब जी पब्लिक लाइब्रेरीज़ ॾांहुं लिखियो वियो, त जेको बि गुमराह कुन मवाद आहे उहो पंहिंजी लाइब्रेरियुनि मां हटाए छॾियो। गुमराह कुन मवाद रियासत लाइ छा हूंदो आहे? खाबी धुर जो ई लिटरेचर, अवामी मज़ाहिमती सियासत जो लिटरेचर, उहो हटाए छॾियो, इहो गुमराह कुन आहे। सो जेकी अदब बराए अदब ते ज़ोर ॾींदड़ धुरियूं आहिनि, उहे बि अमली तौर ते अदब बराए ज़िंदगी जूं क़ाइल हूंदियूं आहिनि ऐं उनखे उन ई आइडियोलॉजी खे उहे अॻियां कंदियूं रहंदियूं आहिनि। ज़ुबैर तव्हां खां सुवालु आहे त हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेकी हालतूं आहिनि सिंध में ऐं ओवरऑल जेका माना को माहौल जुड़ियल आहे, त राइटर पंहिंजो इज़हार नथो करे सघे या ॻाल्हाए नथो सघे, ॻाल्हाए थो त बि उन जा हिकिड़ो जेको आहे उहो पंहिंजी हिकिड़ी एडिटिंग करे थो, पंहिंजे ॻाल्हाइण में लिखण में बि एडिटिंग करे थो, तमामु घणे मरहले में हुनखे गुज़रणो पवे थो। जेकॾहिं अञा बि वधीक थोरो जेकॾहिं ख़्यालु करे थो त उहो हमरा जेको आहे माना मंज़र आम तां रहे बि कोन थो। सो ॻाल्हि इहो आहे त हिकिड़ो जेकॾहिं पाण स्टेटस को जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, उते हिकिड़ो सुवालु अचे थो, स्टेटस को ख़ुदि पाण चऊं था रुजत परस्ती। सो मतिलबु त कंहिं सेंस में जो जेको आहे रुजत परस्ती असांजे अदबी माहौल में या उहो सियासी ऐं समाजी माहौल जेको आहे उन में रुजत परस्ती तमामु घणी हावी आहे। छा अहिड़े रुजत परस्त माहौल में हिकिड़ो अदीब पंहिंजो इज़हार जेकॾहिं करे त कीअं करे, जेकॾहिं हू पंहिंजो इज़हार नथो करे सघे हिन माहौल में, त हुन वटि फ़न जा ॿिया कहिड़ा ऑप्शन हुअणु खपनि जंहिंजे ज़रिए हू पंहिंजी ॻाल्हि आवाम ताईं पहुचाए सघे? साईं ॾिसो, हीअ जेके हिन वक़्तु असां चऊं था त लिखण लाइ माहौल साज़गार न आहे, इहो तव्हांजो मक़सदु आहे न? त तव्हां 70-80 वारे ॾहाके जे अदीबनि खां पुछो त उन वक़्तु माहौल केतिरो कहिड़ो हुयो? उन वक़्तु जेको माहौल हुयो, जेकॾहिं 1 यूनिट जो दौरु हुयो, उन खां पोइ ज़ियाई आमिरियत हुई, उन खां पोइ फटका कोड़ा लॻंदा हुआ, उहो माहौल कहिड़ो, उन खां पोइ लिखण वारा पोइ बि कोन पढ़ंदा हुआ। ऐं हाणे जेकॾहिं असां इन खे चई करे असांखे लिखण ते रुजत पसंदी जी मोहर लॻल आहे ऐं लिखी कोन था सघूं, त लिखण वारा हींअर बि लिखनि पिया। हा, बाक़ी इहो आहे त असांजे जेतिरो असां सॼो रियासत ते इल्ज़ाम हणी छॾियो आहे न, त उहो ई सभु शइ जो ज़िमेदार आहे ऐं असांखे हालात उन अहिड़ा पैदा कया आहिनि जो असां लिखी कोन था सघूं, या इज़हार जी आज़ादी उन सतह जी कोन्हे जेका दुनिया में आहे। असां वटि किथे बि को हाइड पार्क वारी काड़ी जॻह कोन्हे जिते वेही करे असां दिलि जी बाहि कढी सघूं, ॻाल्हाए सघूं, लिखी सघूं। पर घटि में घटि हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका इहा आहे त समाज जा सभु स्टेक होल्डर्स, सभु पासा के न के तरीक़े सां थोरा थोरा रुजत पसंदी तरफ़ उनजो आहे, रुझान आहे। ऐं उहो जेको नथो लिखे न, उनजे अंदरि में किथे पाण उहा शइ मौजूदु आहे त मूंखे न लिखणु खपे। मिसाल तौर ते ज़िया खे हर को माना नेगेटिव सम्झे थो, उनखे घटि ख़राबु सम्झे थो, पर उनजे बावजूदि बि उनजा बाक़ियात मौजूदु आहिनि। ऐं उहो माण्हू जेको नथो लिखे, या जेका फंडामेंटलिस्टिक जेका हिकिड़ी थियोलॉजिकल जेका सोच आहे, उहा हींअर केॾी कॉमन आहे। ऐं असांजे पूरे, मां शिकारपुर जो आहियां, मूंखे ख़बर आहे त शिकारपुर में वेही करे असांजो हिकिड़ो दोस्त जेकॾहिं मदरसनि ते लिखे थो त हिकदमि उनजे मथां एक्शन थो खॼे ऐं तहरुक में अचण वारा अची था वञनि त छा लिखियो आहे, ऐं एडिटर खे माफ़ी थी वठणी पवे। एडिटर, राइटर बीठो आहे पंहिंजी जॻह ते,
एडिटर माफ़ी वरिती आहे ऐं ॿिए परिचे में हुन लिखियो आहे त मूंखां ग़लती थी वई आहे ऐं मदरसनि जे शान में हुन वॾो हिकिड़ो वज़ाहती नोट पे बयानु कयो आहे। सो इहा जेका घुट बुसट आहे उनखे सपोर्ट करण वारा केरु आहे? शहर जा सियासी समाजी अदबी ॿियूं काफ़ी धुरियूं स्टेक होल्डर्स काफ़ी जेका उनखे सपोर्ट पिया कनि हुन धुर खे त हीअ न लिखणु खपे। सो असांजा जेके समाजी धाराऊं आहिनि लिखण वारा माण्हू लिखनि पिया, पर चाहे त ट्रेंड्स चेंज थिया आहिनि। अॻे वरी उहा ई ॻाल्हि थो कयां त ट्रेंड्स चेंज थिया आहिनि, माण्हुनि जा मौज़ू मटिजी विया आहिनि, इंटरटेनमेंट जो सोर्स किताब खां सवाइ खोड़ शयूं अची वियूं आहिनि जो हाणे माण्हू जेको लिखण खां सवाइ बि हुनजा फन जे इज़हार जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि ऐं इज़हार जा तरीक़ा हिते जेके असांजे सिंध में आहिनि, पाकिस्तान में आहिनि, उनखां ॿाहिरि हिकु दुनिया में आहिनि, उहे हाणे आहिस्ते आहिस्ते मुतारिफ़ थियनि पिया। सो बाक़ी जेको शेर आहे, फिक्शन आहे ऐं असां वटि ॾिसो न माना ममनूआत में जेके शजरे ममनू आहिनि उन में तव्हां जेको वणे बि लिखो, तव्हां सिर्फ़ु रियासती शयुनि ते न लिखो ऐं मज़हब जेके मामले खे टच न कयो, या असां वटि फ़हश निगारी अञा मौज़ू न बणिजी चुको आहे, उन ते कोन था लिखी सघो, किथे तव्हां खुली तनक़ीद कोन था करे सघो। इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अञा ताईं माना लिखण वारो भोॻे थो। पर असांजी जेका सोसाइटी आहे, इवन लिटररी जेको असांजे सर्किल्स आहिनि उहे बि उनखे एतिरी सपोर्ट कोन था कनि जेके इहे शयूं इन ॾोहनि जो मृतकब थिए थो, उहो बि अञा ताईं लोढ़े थो। हुन में मां अक्सर तव्हां पढ़ंदा आहियो, असांजो शिकारपुर जो राइटर दोस्त आहे आदर्श, उहो कॾहिं कॾहिं शयूं लिखंदो आहे त उनखां पोइ जेको हुनखे मेंटल टार्चर थींदो आहे। हालांकि उहे काफ़ी शयूं लिखंदा आहिनि, असां बि उनखां इख़्तिलाफ़ कंदा आहियूं। अहिड़ा राइटर सिंध में खोड़ आहिनि जेके माना दिलि सां लिखनि था ऐं सुठा पढ़नि था, सुठो लिखनि था, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ उन्हनि शयुनि खे समाज उहे रिस्पॉन्स नथो ॾिजी ॾियणु खपे। त तव्हांजी ॻाल्हि सां 100% मुतफ़िक़ आहियूं त खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो ज़िमेदार 100% रियासत कोन्हे, असीं पाण बि आहियूं। असां नथा लिखूं इन करे कोन था लिखूं जो असांखे पाण खे ख़ौफ़ बि आहे। ॾिसो हालात सिंध जा 70, 80, 90 खां एॾा मुख़्तलिफ़ कोन्हनि। अॻे त अञा वधीक बहितर आहे जो माण्हूअ खे खणी करे केस दाख़िल कंदा न, जेल में विझंदा, 2 साल 3 साल जेल काटींदो। हींअर त माण्हू गुम थो थी वञे, हींअर माण्हू इहो आहे त ख़बर ई कोन थी पई खयों कंहिं, वियो केॾां, लाश मिलियो न मिलियो, माण्हू अलाए केॾा। हालात वधीक ख़राबु थिया आहिनि न, त पोइ वधीक मज़ामत अदब अचणु खपे न। मज़ामती बद आहे ई कोन। लिखण वारा केॾां विया जेके मिसिंग पर्सन ते कोन था लिखनि, जेको खुली करे ॻाल्हाए कोन था सघनि। उहा शाइरी किथे आहे, उहे नसीम खरल जी कहाणियूं किथे आहिनि, उहो अमर जलील हींअर हयात वेठो आहे न, उहो किथे आहे जेको 70 वारो ॾाहकार अमर जलील। सो अहिड़ी जेके वॾा वॾा लीजेंड्स आहिनि, तव्हां ॻाल्हि असांजो मौज़ू स्टेटस को आहे त इन में जेके इहे हिकिड़ा माण्हू हलिया विया, पर जेके हयात वेठा आहिनि न, जेके 70, 80 जे ॾहाकनि में हुननि ख़तरनाक मज़ामती शयूं लिखियूं, उहे हींअर अलाए छा पिया लिखनि ऐं छो पिया लिखनि। उनखां पुछणु खपे त भई तव्हांखे कहिड़ी ताक़त आहे जेका रोके वेठी आहे, त नथा न पिया लिखो। अंदरूनी ख़ौफ़ बि आहे जेको उनखे रोके वेठो आहे लिखण जी शयुनि खां लिखाए पियो, रोके वेठो आहे। सो मां सम्झां थो स्टेटस को जेको आहे न, उहो कंहिं न कंहिं फॉर्म में माण्हू जी इंटरनल दाख़िली बि आहे। कमेंट बख़्शल अदब जो हिकिड़ो आहे कार्ज इहो बि आहे त उहो अवाम जे जज़्बनि जी, उन्हनि जे सोचनि जी या उन्हनि जे मसइलनि जी तर्जुमानी करे। जॾहिं फैज़मंद फैज़ जी सारतर सां कचहरी थी त सारतर चयो त असल में मौज़ू तव्हां वटि आहिनि ऐं असां जेको हिते ओलह में खिलाई मख़लूक जे बारे में अॻकथियूं करे रहिया आहियूं, जिते तव्हां वटि ॾिसो जिते मौज़ू आहिनि उनजो सबबु इहो आहे त उते गुरबत आहे, ॾुख आहे, बदहाली आहे, माण्हुनि जा मसइला आहिनि, अवाम आहे। जेकॾहिं तव्हां वटि बि इहे असां वटि लिखण जो ॾांहुं आहे ऐं तव्हां वटि मौज़ू आहिनि, जेकॾहिं इहो साॻियो ॾांहुं तव्हां सिखी वठो त सुभाणे तव्हां वटि तव्हांजे उन इलाइक़नि में होमर बि पैदा थी सघे थो, टालिस्टाए बि पैदा थी सघे थो, शेक्सपियर बि पैदा थी सघे थो। टालिस्टाए उहो माण्हू जंहिं हारियुनि जे ऐं जज़्बनि जी तर्जुमानी करण जी कोशिशि कई। ऐं अॼु जेको असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते जेका इहा ॻाल्हि जेको आहे हिकिड़ो जनरा जे हवाले सां बि अचे थी ऐं उन सां गॾोगॾु मौज़ू जे हवाले सां अचे थी। कमेंट बख़्शल तव्हां छा सोचियो था त जेका सारतर ॻाल्हि कई हुई फैज़ अहमद सां, उहा ॻाल्हि असांजे हिन माण्हुनि ते या असांजे अदीबनि ते लागू थिए थी, या असांजे अदीबनि जे अंदरि जेको आहे रद इनक़लाबी रुझान वधीक थी विया आहिनि, या अदब उहो सरजी रहियो आहे जंहिंमें अवाम ग़ाइबु आहे, माण्हू ग़ाइबु आहिनि ऐं क़सीदा जेको आहे उहो असां पढ़ी रहिया आहियूं। मुंहिंजे ख़्याल में त सारतर जी ॻाल्हि ठीकु हुई। ऐं ॿियो इहो त मामिलो सिर्फ़ु अदीबनि खे घटि वधि ॻाल्हाइण जो कोन्हे, तनक़ीद उन्हनि ते बि करे सघिजे थी, पर मजमूई तौर ते समाज जे अंदरि तहरीक कोन्हे। जॾहिं तहरीक पैदा थी थिए त उहा पाण सां गॾु सॼो नओं कल्चर बि पैदा थी करे ऐं उन में नओं लिटरेचर बि पैदा थो थिए।
सो तहरीक जेकॾहिं कोन्हे त इहा इहो ॾोह वरी पोइ ईंदो सियासत ॾांहुं त छो तहरीक पैदा कोन थी थिए। हालांकि तहरीक का तंज़ीम पंहिंजी मर्ज़ी ते पैदा न आहे करे सघंदी, उन लाइ के मारूज़ी हालतूं घुरबल आहिनि। जीअं पख्तूनख्वा जे अंदरि हिकिड़ी तहरीक हले थी पई तमामु वॾी PTM जे नाले सां, त उहो नओं लिटरेचर बि पाण सां गॾु पैदा थी करे। ऐं समाज हिकिड़ी डायनेमिक शइ आहे, ऐं इहो हिकिड़े दौर में थींदो आहे त मज़ाहिमत आहे, नओं लिटरेचर आहे, ॿिए दौर में लाथ आहे, थधाण आहे, पर वरी शयूं वरी मॉलिक्यूलर प्रोसेस ऑफ रिवोल्यूशन जंहिंखे ट्रॉट्स्की सॾींदो, त उहो त जारी ऐं सारी आहे। तंहिं करे नओं अदब बि पैदा थो थिए, नवां ज़ाविया बि आहिनि, माण्हू असांजे लेखकनि जा कैनवास वॾा थिया आहिनि, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हुननि लाइ दुनिया जो लिटरेचर खोले छॾियो आहे, ऐं केॾी महिल बि किथे बि एसेस करे सम्झी पढ़ी सिखी सघनि था। सो ऐं कुझु नओं पैदा बि थिए पियो, ईअं बि कोन्हे को त कुझु पैदा न पियो थिए। तंहिं करे मां सम्झां थो त इहो माना हिकिड़ी चार्ज इज़ाफ़ी आहे, त छो नथो पैदा थिए पियो रहियो आहे। असां शायदि उनखे एड्रेस नथा करे सघूं, शायदि असां वटि उनजी क़दुरु करण जा जेके मापा आहिनि असां वटि पुराणा आहिनि। असां पुराणनि मापनि सां नई शइ खे इवेल्यूएट करणु घुरूं था, नए फिनोमिनन खे सम्झण जी कोशिशि था कयूं, त उनखे नई अखि सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांखे उहा शइ मिलंदी। इहो थी नथो सघे। बाक़ी हा, ॾिसो मज़ाहिमती शौर पोरे तबिके या आम आवाम में पंहिंजे लेखे पैदा न आहे थींदो, हुन में इहो शौर हूंदो आहे त हू मज़लूम आहे, पर उनजो कॉमन सेंस उनखे इहो ॿुधाईंदो आहे उनजी जान ईअं छुटी सघे थी त हू पाण ज़ालिम थिए। जीअं पायलो फ्राइडी चवंदो आहे त सभु मज़लूम हारी जेके आहिनि से उहे पाण वॾेरा थियणु चाहींदा आहिनि, या जीअं धाड़ेल बि थी वेंदा आहिनि, बोस्की पटका पाए राडो वाचूं पाए पाण वॾेरो सम्झणु शुरू कंदा आहिनि। इहो हूंदो आहे कॉमन सेंस। बाक़ी जेको क्रिटिकल कॉन्शियसनेस जेका तनक़ीदी शऊर जेको पैदा थो थिए, उहो हमेशह ॿाहिरां थो अचे, पोइ उहो तंज़ीम मां अचे, उहो कंहिं ॿिए लेयर मां अचे। तव्हांजी इमीडिएट लाइफ तव्हांखे एतिरो क्रिटिकल थियणु न आहे सेखारींदी। सो मां सम्झां थो त इहो सिर्फ़ु महकूम ऐं मज़लूम जो सुवालु कोन्हे त छो उनजे लाइ, या उहे जेसिताईं पाण नथा लिखनि इहो बि ज़रूरी कोन्हे। कंहिं ॿिए पासे ॾांहुं बि माण्हू उनजी ॻाल्हि लिखनि था। सार्थर को अल्जीरियन कोन हो, जॾहिं हू महाग लिखे थो फैननि ते, एॾो ज़बरदस्त महाग लिखे थो, त पाण अल्जीरिया जो कोन्हे उहो। सो इहो मां सम्झां थो त असांजो जेको आम शऊर आहे, जीअं हिकिड़ो हवालो बि दोस्त ॾिए थो पियो, हिकिड़ो राइटर आहे जॉर्ज लूका जो ॿुधाए थो त तव्हांजी जेको इंसान जो शऊर आहे उहो मीडिएटेड हूंदो आहे, उहो कंहिं न कंहिं थर्ड सां रिलेशन में ई माण्हू सां रिलेशन जेको जुड़े थो, उहो कंहिं थर्ड सां जुड़ियल आहे। उहो थर्ड छा आहे? उहा मुअल शइ आहे, उहा ज़मीन आहे, उहा प्रॉपर्टी आहे, उहो पैसो आहे, जंहिंसां माण्हू जो तालुक़ु जंहिंसां उन निस्बत सां जुड़े थो। वॾेरो ऐं हारी ज़मीन सां ॿ मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद निस्बतुनि जा नाला आहिनि, त तव्हांजी ज़मीन सां रिश्तो कहिड़ो आहे। ईअं ई असां वटि जेको आम तस्वर आहिनि त वॾो माण्हू नंढो माण्हू, त बाबा कंहिंजो अकाउंट वॾो आहे, अकाउंट में पैसो घणो आहे, गाॾी वॾी आहे, बंगलो वॾो आहे, वॾो माण्हू आहे, ॿियो नंढो माण्हू आहे। अदब जो कमु इहो आहे त हू इहा मीडिएशन इवॉल्व करे या उनखे भञे ऐं उनजो माण्हू सां सिधे तालुक़ खे, एहसासनि खे फोरफ्रंट ते खणे, उनजी तरबियत करे। मां सम्झां थो हिकु ताईं कंदो। असां दुनिया जा मिसाल ॾियूं था, पर असां वटि के घटि नाला पैदा न आहिनि थिया अदब में। लतीफ़ तमामु वॾो नालो आहे, उनजी बि बुनियादी शोबो फ़न आहे न, ऐं उनजी रिलेवेंस 300 साल गुज़रण खां पोइ अॼु बि असांजे समाजनि में, ॻोठनि में, बहिराड़ी में, शहरनि में, मिडिल क्लास में, हर पासे मौजूदु आहे। अयाज़ तमामु वॾो शाइर आहे, तमामु वॾा माण्हू असां पैदा कयासीं। ईअं कोन्हे को त असां के सफ़ा सुंड, ऐं समाज सुंड थींदो ई कोन्हे, चाहे केर बि हुजे। ज़ुबैर, तव्हां शाइर आहियो ऐं तव्हांजा शाइरी जा 2 किताब छपियल आहिनि, सामी मट उपटिया ऐं पोइ बचंड अकेलो। ऐं असां वटि हिन वक़्तु शाइर तव्हां जॾहिं सिंध में ॾिसंदव त तमामु घणा आहिनि, ऐं सुठो ई ॻाल्हि आहे त जेकॾहिं को रुजत परस्त घणा अहिड़ा पैदा थियनि या को इंता पसंदि पैदा थियनि त शाइर पैदा थियनि, ऐं समाज जे अंदरि माण्हू शाइर बि सोचनि था। पर अमूमी तौर ते या घणो करे असां इहो ॾिठो आहे त शाइर जेको आहे उहो तस्वरनि जी ऐं तख़यल जी दुनिया में, इमेजिनेशन में रहंदे या कुझु जेको आहे अॻिते हली रुजत परस्त थी वेंदा आहिनि। ऐं जेका शाइरी असां वटि एॾे वॾे तइदाद में छपिजी रही आहे, पर उनखां पोइ बि जेको आहे स्टेटस को शाइरी टोड़े न सघी आहे। अलदो जेको आहे अयाज़ 1975 खां अॻु में ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी शाइरी कई हुई, जेका जंहिंजे अंदरि तमामु बहितरीनु अवामी रुझान हुआ। उनखां अॻु में लतीफ़ जेको आहे दहशत दम दरिया में जित जायूं जानारनि नको संदो सीर जो मप न मल्हाइनि। तव्हां अहिड़ियूं तव्हांखे 7 सिटूं मिलंदियूं जंहिंजे अंदरि लतीफ़ उन मज़ामत जो या
उन ॻाल्हि जो इज़हार कयो आहे। तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु मौजूदा सिंध जे अंदरि तमामु घणा शाइर मौजूदु आहिनि, शाइरी बि लिखी रहिया आहिनि, किताब शाइरनि जा तमामु घणो छपजी रहिया आहिनि, छा शाइरी समाज खे तब्दील करे सघे थी या स्टेटस को खे बरक़रार रखे पई या टोड़े पई? सो राम, सेंसस जेको हाणे थियो न, उन में शाइरनि जी आबादी कोन थी, ठीकु आहे न, त शाइर सिंध में केतिरा आहिनि। सो इहो हिकिड़ो जीअं ॿिया स्लोगन हूंदा आहिनि त एशिया जी वॾी वॾी तनज़ीम फलाणी आहे, एशिया जो वॾे वॾो ढंढ असां वटि आहे, इहो बसि हिकिड़ो तानो हिकिड़ो ठही वियो आहे त सिंध में शाइर घणा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त जापान में शाइर केतिरा आहिनि ऐं शाइरी कल्चर कीअं आहे उते? जेको इहो असां वटि हाइको जापान मां आयो आहे, उते कल्चर आहे त हर माण्हू हाइको चवंदो आहे ऐं हर ॿियो माण्हू मतिलबु हाइको हुनजे क्लासिकल लिटररी ऐं उन खां अलावा जेको सोशल जेको कल्चर आहे न, उन में शाइरी शामिलु आहे। ऐं बाक़ी जेको इहो आहे त शाइरी असांजे मसइलनि जो अगरि एड्रेस नथी करे त पोइ उहा बेकार आहे। जीअं साईं ॻाल्हि कई त लतीफ़ 300 सालनि खां पोइ बि केॾो रिलेवेंट आहे सोसाइटी सां, केॾो कनेक्टेड आहे, ईअं थो लॻे असांजे हिन दौर जे मसइलनि खे एड्रेस पियो करे। सो जेकॾहिं अॼु जो शाइर जेकॾहिं पंहिंजे कंटेम्पररी इशूज़ खे एड्रेस करे थो त पोइ त कमाल आहे। जेकॾहिं नथो करे त पोइ शाइरी न करे पोइ छा बि करे? पोइ त ॾह कहाणी लिखे, नॉवल लिखे, भला लिटरेचर ई न करे ॿियो को कमु करे, जेकॾहिं कंटेम्पररी इशूज़ खे एड्रेस कोन थो करे त जेको बि कमु करे त उहो बेकार आहे न, उहो माण्हू ई बेकार आहे। भले CSS करे, भले उहो मिनिस्टर थी वञे, भले छा बि करे, जेकॾहिं समाज जे कंहिं कमु नथो अचे, हुनजी ज़ात, हुनजी शख़्सियत, हुनजी एफर्ट्स, हुनजो जॉब, हुनजो कमु नथो अचे, उहो माण्हू असांजे लाइ बेकार आहे न, समाज जे लाइ बेकार आहे न। पर जेकॾहिं उहो हिकिड़ो मजमूओ लिखे थो या का अहिड़ी शइ लिखे थो जेका नौजवान जे, क़ौम जे, माण्हुनि जे इशूज़ खे रिलेट करे थी ऐं उनखे एड्रेस करे थी। हीअ जेके असां घड़ी घड़ी ॾियूं था, मिसाल ॾियूं था पंहिंजी लीजेंड्स जा, उहे लॉन्ग लास्टिंग या एवर ग्रीन इन करे आहिनि जो हू उन दौर जे इशूज़ सां कनेक्टेड हुआ। जेको मज़ामत जी ॻाल्हि था कयूं त उन दौर जा जेके शाइर आहे उन वॾे वॾो मौज़ू मज़ामत अथव। एतिरे क़दुरु जो रोमांटिक जी गज़ल आहे हिकिड़ो, उन में बि माना सिंधी गज़ल आहे, शायदि दुनिया जो वाहिद सिंधी शाइरी आहे जेका पंहिंजे महबूबा सां बि क़ैद जी ॻाल्हि थो करे, जेल जी ॻाल्हि थो करे, नज़ीरे जी ॻाल्हि थो करे। अहिड़ी दुनिया में कहिड़ी शाइरी आहे जेका माना रोमेंटिसिज़म जी तहरीक आहे, उन में बि जेको आहे सो ॻाल्हि थो करे, पंहिंजी क़ौमी सुवाल जी ॻाल्हि थो करे, सियासी ॻाल्हि थो करे, महबूबा सां सियासी कचहरी थो करे शाइरीअ में। अहिड़ो दुनिया में कहिड़ो माना अदब आहे? सो कमाल इहो आहे त पर छा आहे त उहो एड्रेस थो करे, पंहिंजे क़ौम जे मामलनि खे एड्रेस थो करे। नथो एड्रेस करे त उहो कहिड़ो बि कमु करे। मां ॿी ॻाल्हि जेका हिन सां एड थो करणु चाहियां त स्टेटस को जा जेके ॿिया कनेक्टेड जेके शयूं आहिनि न, उन में हिकिड़ो इहो आहे त असां काफ़ी सारा असांजा जेके हिकिड़ा अहिड़ा इशूज़ आहिनि जेके असां काफ़ी अरसे खां वठी एड्रेस न करे सघिया आहियूं। हिकु त जदीद कोन करे सघिया आहियूं, अञा असां 70s वारे ॾहाके में मेंटली रहूं था ऐं असांजा जेके ख़ासि तौर ते माज़रत सां जेके सीनियर्स आहिनि उनखे मां चवां थो सीनियर क्रेसी आहे। जीअं ब्यूरोक्रेसी थींदी आहे, जीअं काफ़ी ॿियूं सारी स्टेटस को जेके जमू थींदो आहे, जो आमरीत रुगो पॉलिटिक्स में कोन्हे, आमरीत जीअं इकोनॉमी में हिकिड़ो टर्म आहे मोनोपोली। सो अदब में बि हिकिड़ी आमरीत आहे। हींअर जेका नौजवान खे फील थिए पई त अदब में हिकिड़ी आमरीत आहे जेका मां सम्झां थो त इहे 2 डज़न खनि 20-25 खनि माण्हू हूंदा जेके माना सदारतूं बि कनि था, जेके ख़ासि महिमान बि आहिनि, जेके लिखनि बि था ऐं उन्हनि 80 खां पोइ 90 खां पोइ काई प्रोडक्टिव शइ ॾिनी कोन्हे जेका माना कमु अचे उनखे। ऐं जंहिं माण्हू 30 साल अॻु में को हिकिड़ो शेर लिखियो आहे या मजमूओ लिखियो आहे या अहिड़ी का शइ कई आहे, उहो खटियो अञा ताईं खाए थो पियो ऐं उहे माण्हू अपडेट पाण खे कोन करे सघिया आहिनि। मां जेका वरी ॻाल्हि थो कयां त हीअ जेको टेक्नोलॉजी जो दौरु आहे, हिन टेक्नोलॉजी में जेसिताईं माण्हू पंहिंजो पाण खे अपडेट कोन कंदा, ऐं काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन अपडेट करे छॾियो पंहिंजो पाण खे। ॾिसो तव्हांजो WhatsApp आहे न, उहो अपडेट थो करे हर महीने खां पोइ, न कंदो त तव्हांखे मैसेजिस रिसीव कोन थींदा। सो लिटरली जेके तव्हांजा कंसर्न्स आहिनि उनखे तव्हां अपडेट कोन था कयो न। असांजा जेके सीनियर्स आहिनि दोस्त, उनमें काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके वीचारा जंहिंजो एंड्रॉइड टेक्नोलॉजी खां ई वाक़ुफ़ु कोन्हे। हींअर ऑडियो बुक्स अची विया आहिनि, ठीकु आहे न। हींअर जेको रीडिंग जो कल्चर चेंज थी वियो आहे, डायनामिक्स सफ़ा यू टर्न वठी विया आहिनि। सो हीअ जेका असांजी उन दौर जा जेके लीजेंड्स आहे न, हाणे उहो पंहिंजो असांखे उनखे एटलीस्ट लीजेंड सम्झ में कोन थो अचे त लीजेंड जी डेफिनेशन मिसाल तौर ते लफ़्ज़ दानिश्वर आहे,
एॾो लोयो वियो आहे असां वटि, एॾो लोयो वियो आहे जो हर माण्हू सेल्फ दानेश्वर आहे या ॿियो उन माण्हू खे दानेश्वर थो करे। कालम असां मिसल तौर ते मां जेकॾहिं अख़बार में लिखां थो ऐं किताब छपाराए छॾियुमि, या जेकॾहिं हिकिड़ो माण्हू शेर थो लिखे उन कॾहिं न करे उन हर माण्हू स्टूडेंट दौर में लिखे थो पियो। सो असां वटि जेका आहे न, मां माज़रत सां वरी इहो लफ़्ज़ इस्तेमालु थो कयां त सीनियर क्रेसी जेका आहे न, नौजवान खे प्रॉपर जॻह मिलणु खपे। तव्हां सिंध जा केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके वेन्यू ऐं मेन्यू ॾिसी करे पोइ प्रोग्राम में वेंदा आहिनि। त मुंहिंजी इन प्रोग्राम में जॻह कहिड़ी हूंदी, मां ख़ासि महिमान आहियां, मां सदर आहियां, मां एज़ाज़ी महिमान आहियां, कहिड़ी कुर्सी ते मूंखे विहारींदा। त स्टेटस को जो इहो बि हिकिड़ो हिसो आहे त असांजो जेको 40 साल पुराणो जेको राइटर आहे, जीअं उन दौर में कमाल जूं शयूं लिखियूं, हाणे छा पियो लिखे, हाणे त उहो अख़बारुनि जा कालम पियो लिखे। अख़बारी कालम लिटरेचर कोन्हे, या हू पंहिंजे जेकॾहिं साहब हुन मां लिटरेचर मां निकिरी सहाफ़ी थी वियो आहे त हाणे सहाफ़ी क्लेम करे न, अञा ताईं उहो लीजेंड आहे। सो इहे जेकी शयूं न, काफ़ी अहिड़ा दोस्त तव्हां ॾिसंदव जेके तव्हां कॾहिं ज़िंदगीअ में हिननि कुर्सी ते न ॾिसंदव। कहिड़ो प्रॉब्लम आहे, माना असां राइटर जेको तबिकनि जे ख़िलाफ़ु आहे, तबिकाती निज़ाम जे ख़िलाफ़ु आहे, त माना कमाल जी ॻाल्हि इहा आहे त तबिकाती निज़ाम जो जेको झंडो खणी बीठो आहे उहो स्टेज खां सवाइ ॿी कुर्सी ते वेहण लाइ तयारु कोन्हे, या पोइ कुर्सी ते वेहण लाइ तयारु कोन्हे। सो कमाल इहो आहे त हीअ जेका जनरेशन आहे न, हीअ जेका हाणे सदी अचे पई जे हले पई, हिन में जेका टेक्नोलॉजी आहे, हिन में जेको सोशल मीडिया आहे, हिन में जेके शयूं आहिनि, इहे हाणे उहे न रहंदियूं जेके माना 1880 में हुयूं, 1990 में हुयूं। हाणे शयूं काफ़ी चेंज थी वियूं। नौजवान पंहिंजी स्पेस चाहे पियो, नौजवान पंहिंजी स्पेस घुरंदो ऐं वठे थो ऐं उनखे वक़्तु ॾिए थो। पर जेकॾहिं इहा असांजी जेका सीनियर क्रेसी आहे न, इहा घणो न हलंदी ऐं असांजे नौजवाननि खे प्रॉपर स्पेस मिलणु खपे। आउं चाहींदुसि कमेंट बख़्श लास्ट तव्हां खां सवाल कयां, ऐं लास्ट मुंहिंजो सवाल हूंदो, पोइ ऑडियंस मां जेके बि दोस्त सवाल करणु चाहिनि उहो करे सघनि था। असां वटि टाइम बि तमामु मुख़्तसर आहे, कमेंट मुख़्तसर जवाबु ॾिजो। त हिकिड़ो कल्चर हिन वक़्तु पैदा कयो आहे ऐं थियो आहे दरबारी कल्चर, जंहिंजे अंदरि अदीब, शाइर, दानिश्वर, तमामु वॾा वॾा नाला जेके आहिनि, उहे जेके आहिनि जेको बि हिकिड़ो राइट जो रुझान आहे या जेको हुकुमरान तबिको आहे उन सां गॾु बीठल आहिनि। जॾहिं त सिंध जूं जेके बि तव्हां हालतूं ॾिसो, सियासी, समाजी ऐं मुआशी ख़ासि तौर ते माण्हुनि जूं हालतूं ॾिसो, त माण्हू तमामु पोइते तमामु घणो वियो आहे ऐं हालतूं ॾाढियूं जेको आहिनि न्यू लिबरल दौर में ख़राबु थी रहियूं आहिनि। सो हाणे कमेंट तव्हां खां सुवाल मुख़्तसर तौर ते इहो आहे त हाणे तव्हांजी ॻाल्हि कई त सियासी तहरीकूं ई जेको आहे सॼे जो हल आहिनि ऐं उन खां अदब उनजो बैकअप करे सघे थो, या ॿी ॻाल्हि आहे। पर हाणे सुवाल इहो आहे त सियासी तहरीकनि जी तरवीज कहिड़ो अदब करे सघे थो, हिकु ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि त अॼोको सिंधी अदीब रियासती बयाने खे क़बूल करे थो, जेको नैरेटिव रियासत जो आहे उनखे क़बूल करे थो, या उन वटि मज़ामती सघ मौजूदु आहे ऐं उनजे बुनियाद ते उहो अलॻि बीठल आहे। यार असां माण्हुनि में, सियासी कारकुननि में जेकॾहिं मज़ाहिमत जो अंसर मौजूदु आहे त मां सम्झां थो त उन में असांजे वॾनि अदीबनि जो वॾो किरदारु आहे, जिन कमु कयो आहे ऐं जेके कमु कनि बि था पिया। हाणे इहो त कोन्हे को, बाक़ी अदब रहियो ई, अदीब माज़ी हिस्ट्री रही आहे, उहो रहियो ई दरबारी आहे। की दरबार मां ई उनखे को हिसाबु किताबु मिलंदो, किथां को छपाई जा इदारा त हुआ कोन, माण्हुनि ॾांहुं क़बूल, माण्हुनि में उनजी क़बूलियत थिए कीअं। त हिकिड़े दौर में हू दरबारी हुया, हद ईअं उनजी जुड़त थींदी त रोज़ी रोटी जो जान गुज़र सफ़र जो उतां ई उनजो हलंदो। पर उहा ॿी ॻाल्हि आहे त जेके वॾा अदीब आहे से वज़ीफ़ा वठी बि पंहिंजो क़दु अंदर में कोन किरायूं ऐं उनखे ख़बर ई त उन्हनि जो पंहिंजो क़दु छा आहे। ये मसाइल तसव्वुफ़ और तेरा बयान ग़ालिब तुझे लोग वली समझते जो न बादा ख्वार होता, इनखे अगरि वज़ीफ़ा ख्वार बि करे छॾे हा तॾहिं बि उनजो क़दु घटि कोन थिए हा, जेको उनजो क़दु हो सो हो। ॿी ॻाल्हि इहा त ख़ुदि लिटरेचर जी माना दोस्त ॿुधाइनि था त 18वीं सदी खां पोइ बदिली आहे। इहो त 18वीं सदी ताईं लिटरेसी सां जुड़ियल लफ़्ज़ हो त शरह ख़्वानगी या पढ़ी लिखी सघणु वधि मां वधि। ईअं त सभु शइ लिटरेचर आहे, छो कालम लिटरेचर कोन्हे, कालम बि लिटरेचर आहे। ऐं ख़ुदि दवाउनि जे अंदरि जेको पनो पियो हूंदो आहे उहो बि लिटरेचर आहे। त असां खणी हाणे फ़र्क़ु ज़रूरु कयूं त कहिड़ो लिटरेचर, कहिड़े लिटरेचर खे असां हिमथायूं, पढ़ूं, हया सां हटायूं, कहिड़नि खे असां रद्द कयूं, इहो पंहिंजी जॻह ते। बाक़ी शाइरी जी जेको तव्हांजो जेको पोयों सुवाल हो न, शाइरी ऐं लिटरेचर कीअं थो विढ़े, उहो सिधो अकेले त कोन्हे थी विढ़े, उहो माण्हू विढ़ंदो आहे। ऐं माण्हू जीअं त सिर्फ़ु हिकिड़ो को रेशनल वजूदु कोन्हे, उहो हिकिड़ो अहसासाती वजूदु आहे, त पोइ शाइरी बि विढ़े थी उन माण्हू जे ज़रिए। मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंदु विढ़े तलवारनि सां, त इहा तंदु तॾहिं थी विढ़े। असांजो हिकिड़ो सीनियर दोस्त आहे
उन हिकिड़े दफ़े मूंखे चयो त मोहम्मद अली शाह असांजो प्यारो दोस्त आहे, ॾाढो एक्टिविस्ट आहे वॾो, उन चयो ॻाल्हि कई त इब्राहिम जोए जो भला वर्किंग क्लास सां सिंधी आम माण्हू हारी नारी सां कहिड़ो वास्तो? त मूं हुनखे चयो, मां चयुमि साईं तव्हां पाण खाबिदुर जी या मज़लूमनि महकूमनि माहीगीरनि जी मलाहनि जी सियासत जो लड़ियो त तव्हां छो लड़ियो? छा जेका हाणे ॿुधाई त मां सत्य हसन पढ़ियो। मां चयो हाणे सत्य हसन खे केरु इहो चवे त तुंहिंजो मीर बहरनि सां कहिड़ो वास्तो आहे, त पोइ उहो जवाबु तव्हां पाण आयो त तव्हांजी सूरत में सत्य हसन जी लिखत उनजो लिटरेचर विड़े थो पियो आपेशाही कुवतूं सां, स्टेटस्को जी कुवतुनि सां, फुरलट वारी कुवतुनि सां। लिटरेचर ईअं ई विढ़ंदो आहे जॾहिं माण्हू कंहिं बि को बि फ़िक्र, सिर्फ़ु लिटरेचर छो, को बि फ़िक्र ऐं नज़रियो मुअल आहे, जेकॾहिं माण्हू उनखे पंहिंजो कनि था त पोइ ज़िंदा जावेद थो थिए, उनखे हॾ पेर मिलनि था ऐं हू पोइ पंहिंजा कारनामा करे थो जेके तारीख़ में कंदो आयो आहे। असां वटि टाइम तमामु मुख़्तसर आहे ऐं मुख़्तसर टाइम में जेकॾहिं को बि दोस्त सुवाल करणु चाहे मुख़्तसर तारुफ़ सां गॾु सुवाल रेज़ करे सघे थो। पिंडाल में केरु बि सुवाल रेज़ करणु चाहे दोस्त, अॼु तव्हां सुवाल करे सघो था। और दरबार अगर माशी निज़ाम का जरिया था, उससे सिर्फ अदीब नहीं जुड़ा हुआ, हर किसी की माशियत कहाँ से जुड़ी हुई, उसको सिर्फ तमाम अदब को या अदीबों को अगर आप दरबारी करार देते हैं तो ये कोई अच्छी बात नहीं है ना। दूसरी बात ये कि अगर फ़ी ज़माना हम बात करते हैं तो मुझे ये लगता है कि अदीब रिलेट नहीं कर पा रहा या उसको वो स्पेस नहीं मिल रही जिसकी आपने मज़ाहमत की बात की, ये सारी चीज़ें। तो मेरे से सवाल ये कि अगर उस दौर का अदीब आप कह रहे हैं कि दरबार से जुड़ा हुआ था, वो उसकी इकॉनमी इसके साथ जुड़ी हुई थी, तो फिर आज के अदीब को आप दरबारी किस ज़मीन में कह रहे हैं? और मैंने तो तमाम अदीबों को दरबारी नहीं कहा, और मैं कहता हूँ ये हो भी नहीं सकता कि तमाम की तमाम सियासत और तमाम का तमाम फ़न जो है वो कब्ज़े में आ जाए, हेजेमनाइज हो जाए, ये हो नहीं सकता। रेजिस्टेंस तो होती है और यहाँ पे भी हो रही है और लोग हैं और काम हो रहा है। जो हम पढ़ रहे हैं वो हमें इंस्पायर भी करता है। तो मैं तो इस तरह को इस तरह नहीं देख रहा कि तमाम का तमाम जो अदब है वो प्रो स्टेटस को है और स्टेटस को मजबूत कराए, नहीं, वो उसको तोड़ भी रहा है, वो उसकी लिमिटेशंस भी बता रहा है, और न सिर्फ माजी का मगर हाल में भी लिखने वाले लोग। अब ये हमारी अपनी बदकिस्मती है कि हमारे पास जुमन दर बदर जैसे कमाल मज़ाहमती शायर का शायरी मजमुआ हम नहीं छाप सके। समाजी अवामी कुव्वतें कमज़ोर हैं, उनकी फिनेंस कमज़ोर है, उनकी तंजीम कमज़ोर है, तो ये फिर हमारी अपनी मजबूरी है कि हम वो लिटरेचर जो पैदा हो भी रहा है, लोग सुन भी रहे हैं, गुनगुना भी रहे हैं, अपना भी बना रहे हैं, हम उसको आज के इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी के दौर में उसको नए ज़रिए नहीं दे पा रहे या उसमें हम कमज़ोर साबित हो रही हैं, तो हमारी लिमिटेशंस हैं। लोग मज़ाहमत तो मौजूद होती है हमेशा, वो कब नहीं हो सकती, ये तो हो ही नहीं सकता कि वो हो जाए, हमेशा लिमिटेशंस होती हैं, तभी तो स्टेटस को हमेशा डरा हुआ होता है, तभी तो ये 24 घंटे तजुर्बे करते रहते हैं निशाने पक्के करने के, ये हमेशा डरे हुए होते हैं। और ये डर सिर्फ किसी तंजीम और तहरीक से नहीं होता, ख्यालों से भी होता है। और ये अदब का काम है कि वो नए ख्याल, आज़ादी पसंद ख्याल, जमहूरियत पसंद ख्याल, अवाम दोस्त ख्याल, आदमी की आदमी से जुड़त वाला जो सवाल था वो उसको आगे ले आए। ये अदब का कमाल है और ये अदब कर रहा है, ये अदब करता है। एक वाक़या था, बदर अबड़ो बाएं बाजू की तहरीक का एक बड़ा नाम है, वो जेलों में रहे, वो जब जेल में था उसे वो खुद लिखता है अपनी ऑटोबायोग्राफी में, जेल डायरी में, कि उसे जब वाइट पेपर दिया गया और कहा गया कि माफ़ीनामा मांगो, तो वो कह रहा है मैंने मदद के लिए पुकारा, दिल में मदद के लिए पुकारा, तो कोई मार्क्स लेने तो नहीं आया, उधर लतीफ़ आ गया और लतीफ़ ने उसको कहा जेकर करिया ईअं जो का कमीणी भी कान करे पर नालो संदोनी वरी गिनंदी कान का। तो इसी तरह मैं समझता हूँ कि लिटरेचर लड़ता है और वो हर दौर में। असां मैडम भाई आखिरी सवाल वठूं था, इनके वाइंड अप कयूं था जी। तव्हांजो आखिरी सवाल आहे, तव्हां अदब त हींअर बि लिखिजे पियो, माशाअल्लाह असां ॾिसूं पिया था त अदब जेको आहे हींअर, मुंहिंजो नालो शबीर खोखर आहे, मां पाण लेखक आहियां, लिखां पियो थो, ठीकु आहे। शाइरी खे ॾिसूं त शाइरी बि ज़बरदस्त मज़ामती शाइरी तकलीफ़ थिए पई, ठीकु आहे। नसुर खे ॾिसूं, नसुर में नावल पिया अचनि, स्टोरियूं पियूं अचनि, हर क़िस्म जो अदब मज़ाहमती इनकलाबी हींअर बि पंहिंजे उरूज ते आहे। पर ट्रेजिडी असां सां अलमियो असांजो इहो आहे त उहो
पोइ उन में असांजी पॉलिटिकल लीडरशिप में को किथे मसइलो आहे जो तहरीक जी शिकल न पियो अख़्तियार करे, शायदि तव्हां इन ते थोरी नज़र कयो त तहरीक जी शिकल छो नथो वठे अदब असांजो, अदब त ईंदड़ निसरजे पियो थो। ठीकु आहे साईं, मां उहा ई ॻाल्हि जेका पहिरीं कई त जेको बि इनकलाबी मज़ाहब अदब लिखे पियो उनजी क्वालिटी उनजी लेवल उहा कोन्हे जेका असांजे मुआशिरे जे असांजे मसइलनि खे एड्रेस करे। मुंशी इब्राहिम जंहिं महिल चवंदो जंग 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 आहे मुंहिंजी तोसां जंग आहे पलीत पेर कर परे धरती मुंहिंजो नंग आहे, त उहो एड्रेस पियो करे। हींअर जेको मां लिखां पियो उहो इहो सोचे करे लिखां पियो त हीअ रियासत फ्रेंडली शेर लिखां, मां अहिड़ो लिखां जो सुभाणे मां खॼो न वञा। सो उहो टीओर्स तय करे पोइ थो लिखे। माना जेके बि सीनियर्स खां वठी जूनियर्स ताईं तमामु सुठो लिखनि पिया, पर अहिड़ो कोन पिया लिखनि जेको नेचुरली असांजे समाज जे सिंधी क़ौम जे माण्हुनि जे मसइलनि जी सही तरह तर्जुमानी करे न पियो करे। फिक्शन जेको लिखूं पिया उहो पिया लिखूं असां जेको फिक्शन बराए फिक्शन आहे, पढ़ी करे मज़ो वठिजे, पर उहो रियासत खे या विढ़ंदड़ अदब खे जेको एड्रेस करे, जेको वाकई तहरीक जे सूरत में तब्दील थिए, उहा शइ कोन पई लिखिजे। मां अगेन नालो कोन थो खणा, उहे माण्हू ज़िंदा वेठा आहिनि, हयात वेठा आहिनि, जिन जी कहाणी तहरुक मचाए छॾी हुई। तारिक अशरफ कहाणियुनि जे करे जेल में 22 महीना जेल में पियो। हींअर रिसाला अलाए केतिरा लिखजनि पिया, अलाए केतिरा ब्लॉग्स अचनि पिया, अलाए केतिरा वीलॉग्स आहिनि, अलाए केतिरी सोशल मीडिया आहे, पर माण्हू हींअर लिखे पियो या त खजी थो वञे या त इन भव खां लिखे ई कोन पियो। असांजे सॉरी टू से अगेन इहो आहे त असांजी जेका सीनियर जेका काडर आहे उहा पंहिंजे नौजवान खे पंहिंजे जूनियर खे कनेक्ट न करे सघी आहे पंहिंजे माज़ी सां, पंहिंजे इशू सां। हींअर केतिरा ॾिसो सिंध यूनिवर्सिटी जा नौजवान आहिनि, असांजी यूनिवर्सिटियुनि जा जेके फेसबुक जनरेशन आहे उनखे कंहिंखे सिंध जी तारीख़ जी ख़बर आहे, कंहिंखे पंहिंजी क़ौमी हीरोज़ जी ख़बर आहे। जॾहिं उहा जेका शागिर्द सियासत उरूज ते हुई त हिकिड़े हथ में असांखे फिज़िक्स केमिस्ट्री हूंदो, ॿिए हथ में शाह जो रिसालो हूंदो, शेख अयाज़ हूंदो, फेज़ हूंदो। हींअर ॾिसो नौजवान वटि कहिड़ा किताब आहिनि, किताब जी रीडिंग आहे छा? सो इहा जेका ओवरऑल जेका डिस्कोर्स आहे उहो इहो डिस्कोर्स आहे त हींअर जेको असांजो लिटरेचर लिखिजे पियो बावजूदि केॾो बि ख़ूबसूरत आहे, उन एवॉर्ड मिलनि पिया, पर असांजे मामलनि खे एड्रेस कोन पियो करे। महिरबानी ज़ुबैर सुमरो कमेंट बख़्शल थलो, तव्हांजी महिरबानी ऐं सभिनी ॿुधंदड़नि जी बि महिरबानी। इन सां असांजो सेशन जेको वाइंड अप थिए थो। थैंक यू।